सब खां पहिरियों सलाम करण सां ॿिए जी दिलि में अज़मत ऐं मुहबत पैदा थींदी आहे। ऐं ॿिए नंबर ते पंहिंजी जॻह कंहिंखे ॾियो। तव्हां कंहिं महफ़िल में वेठा आहियो, कंहिं मजलिस में वेठा आहियो, अचण वारो आयो आहे, तव्हां उतां उथी उनखे जाइ ॾियो, साईं हेॾे वियो। तव्हां जेका पंहिंजी जॻह ख़ाली कई आहे, इन जाइ ते ॿिए खे तव्हां वेहारियो आहे, त इहो मुहबत जी अलामत आहे। इन में मुहबत पैदा थींदी, दिलि जे अंदरि अज़मत पैदा थींदी आहे। ऐं टे नंबर ते फरमायो, टे नंबर ते मुहबत पैदा करण जी अलामत इहा हिकु ॿिए खे तोहफ़ा ऐं हदिया पेश कयो बग़ैर लालच जे। मुस्लमान सम्झी करे, नेक सम्झी करे हिकु ॿिए खे तोहफ़ा ॾियो, इन सां मुहबत पैदा थींदी आहे। जेके बि अलाह जे रसूल जूं सुन्नतूं आहिनि, उन्हनि सुन्नतुनि ते अमल करण सां मुस्लमाननि में मुहबत पैदा थींदी। सलाम खे तव्हां आम कयो, सलाम जे आम करण जे तव्हांजी पाण में मुहबत थींदी। जॾहिं मुहबत थींदी त ईमान कामिल थींदो, जॾहिं ईमान कामिल थींदो जन्नत जा दरवाज़ा खुली पवंदा।